अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मुस्तकीम ख़ालिदी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुस्तकीम ख़ालिदी यूट्यूब चैनल। दोस्तों कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी जे बारे में। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी जी मीरा खे कंहिं अगवा करायो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। जी हाँ दोस्तों, मीरा खे अगवा कराइण वारो केरु आहे? मीरा खे अगवा कराइण वारो कमाल ख़ान ई आहे ऐं गफ़ार ख़ान खे कमाल ख़ान जे मथां शक पइजी वेंदो त कमाल ख़ान चलाकी करे मीरा खे आज़ादु करे छॾींदो ऐं इहो इल्ज़ाम ग़ुलाम मथां लॻंदो। जी हा दोस्तों, उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों अगरि तव्हांखे असांजी हीअ नंढी वीडियो पसंदि आई आहे त लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। महिरबानी दोस्तों।